नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो भरिसां ॻोठ हाजी फ़तेह मोहम्मद मंगरियो में हथियारबंदनि मुबीना तौरु ॻोठ ते चाढ़ाई करे घर भातियुनि खे यगमाल बणाए हथियारनि जे ज़ोर ते नौजवान हुसैन मंगरियो खे मुबीना तौरु अगवा करे खणी विया आहिनि। हथियारबंदनि दाह करण ते संदसि घरवारी ज़ुबैदा खे बंदूक जा बट हणी सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। इन ॾस में मुबीना अगवा थी वियल नौजवान जे वारसनि पारां हद जे थाणे कंडियारो थाणे ते पिणु अहिड़ो इतला ॾिनो वियो आहे। मुबीना अगवा थी वियल नौजवान जे वारसनि पारां महबूब अली, सिंगार अली, मनवर अली मंगरियो ऐं ॿियनि पारां नौजवान जी बाज़ियाबी जे लाइ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते हिननि चयो आहे त वेठा हुआसीं त 5 खां वधीक घर ते हमिलो करे घर भातियुनि खे यगमाल बणाए हथियारनि जे ज़ोर ते असांजे नौजवान हुसैन खे अगवा करे विया आहिनि। हथियारबंदनि संदसि घरवारी खे बंदूक जा बट हणी ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। अहिड़ी रिपोर्ट कंडियारो थाणे ते दाख़िल कराई, पर पुलिस नौजवान जी बाज़ियाबी लाइ तहरीक वठण बदिरां थाणे ते ख़ामोश थी वेठल आहे, जंहिं सबबि सख़्त परेशानी। हिननि IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त अगवा थी वियल नौजवान खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। ॿी सूरत में SSP नौशरो फिरोज़ जी ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।